बिल्कुल ये कौम वारनि जो साथ आहे। असां पंहिंजी कौम खे इहो पैगाम ॾियणु चाहियूं था। तव्हांजी कौम खे किथे अव्हां जी ज़रूरत पइजी वञे पोइ उन जे बारे में छा ख़्याल आहे? अल्हम्दुलिल्लाह सरदार असलम ख़ान जी कमी असांखे महसूस कोन थींदी पई आहे छो सरदार असलम खान दा जेका ख़ासि माण्हू आहे सरदार साहब असांजो फ़ख़्रु आहे। जी दोस्तों, तो फाइनली असां माच के पहुची वियासीं। माच के स्टेट ऑफ माचका जंहिंखे चयो वेंदो आहे, हीअ वॾी हिकु तारीख़ी शहर आहे। मां हिकु पहिरें हिकु वीडियो रिकॉर्ड करे चुको आहे। उन्हनि खां अलावा मूंसां गॾु हिकु ॿी बि हिकु बहितरीन शख़्सियत आहे। तारूफ़ जी त मोहताज ई न आहे यार। मां तव्हांखे वरी बि जेका हिन जा चाहींदड़ आहिनि, जेका हिन जा फैंस आहिनि, जेका हिन जी क़ौम वारा आहिनि, त उन्हनि खे मां ॿुधाइणु चाहियां थो त ही अहिड़ी शख़्सियत आहे, हिकु अहिड़े इंसान जी हिकु निशानी आहे। खे क़ौम शहीद जो लक़ब ॾिनो वियो आहे ऐं सलोंगी क़ौम जो फ़ख़्रु, सलोंगी क़ौम जी हिकु ईअं सम्झो हिकु निशानी, हिकु ग्रेट हीरो चीफ सरदार असलम ख़ान सोलंकी साहब जा फर्ज़ सरदार शहबाज असलम ख़ान सोलंकी साहब मूंसां घंटे में मौजूदु आहिनि। दरअसल असां आयासीं पंहिंजे कम कारे मच के, त साईं जी बि सिक लॻी, साईं सां कॉन्टेक्ट थी वियो कंहिं दोस्त जे थ्रू। हिकु वीडियो रिकॉर्ड कया मां, हाणे तक़रीबन 2-3 ॾींहं थिया आहिनि, जेकी जंहिंमें मुंहिंजो टाइटल हुयो नूर शाह जी हिस्ट्री, ॿियो माचके जो शहर बि हुयो, उन माचके जो शहर बि तव्हांखे करायुमि। नूर शाह जेकी हिस्ट्री उहा बि मां तव्हांखे ॿुधायुमि। बाबा नूर शाह बुखारी जेको पीर आहे, केॾां आयो, कीअं आयो, वजूद मुंहिंजो कीअं कहिड़े हिसाब सां आयो। उनमें मां इहो बि ज़िक्र कयुमि त सलोंगी क़ौम वजूद में कीअं आई ऐं सलोंगी माची ऐं सलोंगी में फ़र्क़ु छा हुयो, उहा कहिड़े हिसाब सां वधी या कीअं आई, उन हवाले सां वीडियो में रिकॉर्ड कयुमि। उहा वीडियो मुंहिंजी मथे हली वई। पेत जो सटियमि पोइ तूं हिकु सऊदी अरब जो दोस्त असांजो प्यारो, मां तोखे सुञाणा त कोन थो, फारूक अमान सोलंकी साहब, हाजी साहब बि चवांसि चयो त काफ़ी हो चए पियो उमरा मां करे चुको आहे। त पोइ उन मूंखे चयो त सर अगरि असांजा सोलंकी क़ौम जो एतिरा ई ख़ैर ख़्वाह आहे त पोइ असांजो जेके चीफ सरदार आहे उनजो बि माना उन सां कॾहिं मुलाक़ात कयो, उनजी बि असांखे दीदार करे करायो। सो उन जे थ्रू सां साईं चीफ साईं सां हाल वल कया। साईं सरदार शहबाज असलम ख़ान सोलंकी साहब सां हाल वल कयासीं, त साईं उन सां हाल वल कयईं। साईं खे रिक्वेस्ट कयईं मुंहिंजी तरफ़, साईं खे टाइम ॾिजो ई आहे, त साईं जी वॾी वॾी महिरबानी आहे। साईं मूंखे टाइम ॾिनो, साईं कॉल कयमि, सर मां देरि ते अची वियो आहियां। त साईं मूंखे चवणु लॻो बसि मां अचां थो। 12:30 बजे साईं अची वियो। त साईं मूंखे साईं काफ़ी महिमान वग़ैरह बि वेठा हुया, पर उन जे बावजूदि साईं मूंखे वॾी रिस्पेक्ट ॾिनी, वॾो मान ॾिनो, वॾो इज़त कई मुंहिंजी। साईं जो शुक्रगुज़ार आहियूं सर, थैंक यू सो मच। तो वेठा हुआसीं, पोइ हाणे मां साईं खे हिकु रिक्वेस्ट कयमि, साईं अगरि वेठा त आहियूं, मुलाक़ात बि थी वई आहे, पोइ छो न कुझु दुनियादारी जे हाल वाल कया वञनि, त दुनिया जे बारे में छा ख़्यालात रखे थो, या पंहिंजी जेकी मुंहिंजी क़ौम आहे सलोंगी क़ौम आहे, जेको साईं पंहिंजी क़ौम ते फ़ख़्रु करे थो, नाज़ करे थो, ऐं बाक़ाइदा उनखे साईं खे मञनि बि था। ग्रेट लीडर आहे हिकु, साईं ग्रेट लीडर जो हिकु सन आहे, फर्ज़ंद आहे। उनजे हवाले सां असां पंहिंजी क़ौम खे कहिड़ो पैगाम ॾियणु चाहे थो, उनखां पुछूं था साईं खे। साईं को पहिरियों तबियत पुछूं, तबियत कीअं आहे? अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सर कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहे। पंहिंजी क़ौम खे जेकी अव्हांजी सोलंकी क़ौम आहे, माशाअल्लाह हाणे काफ़ी हिननि में शऊर अची वियो आहे। पहिरें एतिरो ख़ासि न हुयो, ईअं कोई ख़ासि हुयो न, कोई कहिड़े हिसाब कोई कहिड़े हिसाब, माशाअल्लाह हाणे काफ़ी बहितरी ईंदी पिया। इन जे बारे में अव्हां छा फरमाईंदा, पंहिंजी क़ौम खे माना कहिड़ो पैगाम ॾींदा? असां पंहिंजी क़ौम खे इहो पैगाम ॾियणु चाहियूं था, पंहिंजे ॿारनि खे पढ़ाइनि, अॻिते करनि। इनमें असांखे बि फ़ख़्रु थींदो, उन्हनि जी बि इज़त आहे, फ़ख़्रु आहे सॼी क़ौम में। अच्छा, अगर अव्हांजी क़ौम खे किथे अव्हांजी ज़रूरत पइजी वञे पोइ उन जे बारे में छा ख़्याल आहिनि? छा अव्हां सपोर्ट कंदा आहियो पंहिंजी क़ौम जी? बिल्कुलु, असां हर वक़्तु जेको राब्तो कंदो, हर चीज़ असां गॾु आहियूं, हर चीज़ में सपोर्ट कंदासीं पंहिंजी क़ौम जी। अच्छा, माशाअल्लाह माचके में काफ़ी चेंजिंग अची वई आहे। अव्हां माशाअल्लाह पहिरें एतिरो ख़ासि न हुयो, 2019 जी ॻाल्हि आहे या 20 जी ॻाल्हि आहे, मां माचके में आयो हुउमि, सफ़ा गंद किचिरो हूंदो। हाणे माशाअल्लाह काफ़ी माचके में चेंजिंग अची वई आहे। सो इन जे बारे में अव्हां छा चवणु चाहींदा आहियो? माचके में माशाअल्लाह काफ़ी चेंजिंग ईंदी पई आहे, इहा कंहिंखे क्रेडिट ॾींदा आहियो? पाण खे ॾींदा आहियो या पंहिंजी क़ौम खे ॾींदा आहियो, या जेका पढ़ियल लिखियल तबिको आहे उनखे ॾींदा आहियो? बिल्कुलु, इहे कौम वारनि जो साथ आहे, असां सां उनजे हिसाब सां असांखे सॼो कुझु पढ़ियल लिखियल ई उन हिसाब सां असांखे। अच्छा जी दोस्तों, सरदार साहब जी तबियत पूरी कुझु नासाज़ बि आहे, लख थोरा साईं क़ीमती टाइम ॾिनो, उनजी काफ़ी राज वेठो आहे। त इन्हनि खां सरदार साहब जा कमेंट वठूं था, इन्हनि जे सरदार सां केतिरो माना मोहबत आहे, केतिरो साथ आहे? असां सभु कुझु करूं था। असां सरदार असलम खान दा जेका ख़ासि माण्हू आहे, जी जी, असां हुन सरदार शहबाज समते असांखू वॾी 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 फ़ख़्रु आहे। अच्छा अच्छा, असांखे वॾो वॾो फ़ख़्रु आहे। असां हुन सरदार साहब सां गॾु आहियूं 24 घंटा। मरण जी आहे सरदार साहब, सरदार साहब सां। वाह भाई वाह, वाह भाई, ही ॾिसो, इहा आहे मोहबत, इहा आहे क़ौम पंहिंजी सरदार ते फ़ख़्रु कंदी आहे, जेको आहे सरदार सां। वाह भाई वाह। अव्हां सरदार जे बारे में छा चवंदा आहियो? असां इहो कुझु चवंदासीं, सरदार साहब असांजो फ़ख़्रु आहे। हिन महिल असांजो उनखे मञूं था, असांजो सब्ज़ कुझु कयो आहे,
जी शहर जे हिसाब सां बि ॿाहिरि जे हिसाब सां जेको मतिलबु अर्ज़ु कंदो इंशाल्लाह उहो कामयाबी आहे। माना सरदार शहबाज साहब जी वजह सां काफ़ी चेंजिंग आई आहे। सरदार शहबाज खान अब्बास खान सां हिननि सां काफ़ी चेंजिंग अची वई आहे पूरे इलाइक़े में। त तव्हांजी बेहद शुक्रिया, तव्हां क़ीमती टाइम कढियो। अल्हम्दुलिल्लाह सरदार असलम ख़ान जी कमी असांखे महसूसु कोन थींदी पई आहे, छो त सरदार साहिब शहादत माणे वियो आहे पंहिंजी क़ौम जे करे। असां पूरी सोनगी क़ौम खे अपील कंदासीं त पंहिंजे ॿारनि खे तलीम ॾियनि। असां पंहिंजे सरदार शहबाज सां हर ॾुख सुख जी घड़ी में, जीअं सरदार असलम ख़ान सां पंहिंजी क़ौम कठे हुई राति जो अधु राति मंझंदि उन टाइम में, असां बि हाणे सरदार साहिब सां उन लेवल ते कठे आहियूं, कुल्हे सां कुल्हो ॾेई बीहंदासीं, हर ॾुख सुख में साथ ॾींदासीं पंहिंजे सरदार सां। माशाअल्लाह असांजो सरदार साहिब नौजवान ऐं नौजवाननि खे खपे सरदार साहिब सां हर ॾुख सुख जी टाइम में पंहिंजो साथ ॾियनि। छो अॼु जो दौर जेको तलीम जो आहे, असांजो सरदार साहिब माशाअल्लाह ग्रेजुएट आहे, तलीम याफ़्ता आहे, उनखे हर शइ जी ॼाण आहे। हर ॾुख सुख जी घड़ी में असां क़ौम वारनि खे बि इहो चवंदासीं त पंहिंजनि ते ॻोठाइनि ते इलाइक़े वारनि सां साथ ॾियनि, सभु कुझु ज़्यादा पंहिंजे सरदार साहिब सां साथ ॾियनि, छो त असांजे हर ॾुख जे राति जो 12 बजे बि फ़ोन कंदा आहियूं, सरदार साहिब असां सां पहुची वेंदो। वाह भाई वाह, ॾिसो भाई हीअ आहे सोलंकी क़ौम जो सरदार शहबाज असलम ख़ान हिन टाइम मौजूदु आहिनि असां सां गॾु। पंहिंजी क़ौम केॾी यार फ़ख़्रु करे थी, अहिड़ा सरदार हुजनि जिते पंहिंजी क़ौम नाज़ करे। साईं जा कमेंट ॿुधावे तक़रीबन ज़्यादातर सरदार साहिब बि चए थो ज़्यादातर तालीम ॾे, माना जेको आहे लाड़ो था साईं जो बि ज़्यादा जेकी प्रेफर करे थो तालीम करे थो, माना तालीम हासिल कयो। तालीम सां इंसान कुझु मथे चढ़ी सघे थो, मथे अची सघे थो। तो दोस्तों बस सरदार साहिब हाल वाल थी विया कुझु इहे हुया, त बसि हाणे मिलूं था इंशाल्लाह नेक्स्ट व्लॉग में। मूंखे ॾियण इजाज़त, अस्सलाम वालेकुम।